Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. काल्ह आइन ऐं पार्लियामेंट के बेइख्तियार करे ज़बरदस्ती कानून मंज़ूर करायो वियो। स्पीकर ॿीहर गणप वारो मुतालबो तस्लीम न कयो ऐं न ई असांखे ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी वई। असांखे न ॿुधो वियो त सोचण ते मजबूर थींदासीं त पार्लियामेंट केस ताईं रबड़ स्टैम्प रहंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो पाकिस्तान बार काउंसिल जी मेज़बानी में थियल एपीसी खे ख़िताब कंदे चयो त अरिड़हीं तरमीम ऐं 73 वारो आइन बहाल करण तां इंतकामी कार्रवाई थी रही आहे। हितां जी रियासत मदीना बोर्ड ऐं बरसात मुतासिरन जी मदद करण लाइ तैयार न आहे। नए पाकिस्तान में हर तबके के हक़नि खां महरूम रखियो पियो वञे। शहबाज शरीफ चयो त माज़ी में आमरन मर्ज़ी जूं तरमीमूं करे अदलिया खे कमज़ोर कयो। अदलिया जी आज़ादी लाइ जेको कमु सियासतदाननि ऐं सिविल सोसाइटी खे करणो हो उहो न करे सघिया। मुनसिफ़ जी शक्ल में कुछ माण्हुनि बिना घुरण जे आमरन खे आइन में तरमीम जो इख्तियार ॾिनो। माज़ी ते रोइण जो को फ़ाइदो न आहे। ओपोज़िशन मुंहिंजे ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आणणु चाहे थी त इहो संदन हक़ आहे, खेनि न रोकियो वेंदो। क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर चयो आहे त हू कानून ऐं आइन तहत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाए रहियो आहे। इस्लामाबाद में पाकिस्तान बार काउंसिल जी मेज़बानी हेठि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस बार काउंसिल जे वाइस चेयरमैन आबिद साकी चयो आहे त जजिस जी मुक़ररी जो इख्तियार पार्लियामेंट वटि हुअणु घुरिजे। पार्लियामेंट में मौजूद धुरियूं कानून सां वाॻियल माण्हुनि खे मुतहरिक करे जजिस जी मुक़ररी जो तरीक़ेकार तय कनि। जजिस मुक़ररी लाइ आइन जा आर्टिकल 175 में तरमीम कई वञे। एहतिसाब जा इदारा हाणे सियासी इंजीनियरिंग जो औज़ार बणिजी विया आहिनि। एपीसी में शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो, महमूद खान अचकज़ई, मौलाना गफूर हैदरी ऐं ॿियनि शिरकत कई। गडियल जांच टीम खंडर स्कैंडल जी जांच जे सिलसिले में पीटीआई अॻवान जहांगीर तरीन के छंछर ते एफआईए लाहौर जे ऑफिस में सॾाए वरितो। जेकेटी फॉर्मिंग जे असासनि जा तफ़सील बि तलब। जहांगीर तरीन चयो आहे त एफआईए जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। इंक्वायरी कमीशन जो मक़सदु खंड जे अघनि में वाध जा कारण मालूम करणु हो। एफआईए जिन इल्ज़ामनि तहत तलब करे रही आहे उन्हनि जो खंड जे अघनि सां को वास्तो न आहे। जहांगीर तरीन चयो त मुल्क में 80 खां वधीक शुगर मिल्स हली रहियूं आहिनि, पर रुगो मूंखे टारगेट कयो पियो वञे। मुंहिंजे पुट खे बि बिना जवाज़ घेरियो पियो वञे। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार ख़िलाफ़ शराब खाननि लाइ गैर क़ानूनी तौर लाइसेंस जारी करण वारी जांच में अहम अॻु भराई। नैब लाहौर एक्साइज़ खाते जे अॻूणे डीजी अकरम अशरफ गोंदल खे गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई जे एमपीए अलीम खान जो बि घेरो तंग थियण वारो। नैब लाहौर अलीम खान ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारो रेफरेंस तैयार करे नैब हेडक्वार्टर ॾांहुं माणे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त नैब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल गुज़िरियल ॾींहुं लाहौर जे दौरे दौरान अलीम खान ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾिनी हुई। नैब लाहौर रेफरेंस दाख़िल करण लाइ इस्लामाबाद हेडक्वार्टर ॾांहुं माणे छॾियो। रेफरेंस में अलीम खान ते 1 अरब 40 करोड़ रुपयनि जा असासा गैर क़ानूनी तरीक़े सां ठाहिण जो इल्ज़ाम। लाहौर भरिसां मोटरवे ते लॼा लुट केस में मुतासिर औरत जवाबदार आबिद अली ऐं शफ़क़त खे सुञाणे वरितो। पंजाब पुलिस जवाबदार आबिद अली खे गिरफ़्तार करण में नाकाम। पुलिस जवाबदार आबिद जी घरवारी खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि मूजिबि आबिद अली जी घरवारी पुलिस खे ॿुधायो आहे त वारदात वारी राति आबिद घर पहुतो ऐं हिकदमि सामान खणी वापसि हलियो वियो। संदसि ग़लति कमनि जे नतीजे में सॼो घर परेशान रहंदो हो। पंजाब जे सूबाई वज़ीर फयाज़ुल हसन चौहान चयो आहे त तकरारी बयान ॾियण ते सीसीपीओ लाहौर माफ़ी वरिती आहे। शहबाज शरीफ खे बि पार्लियामेंट में गैर ज़िम्मेवाराणो बयान ॾियण ते क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे। कराची जे इलाइक़े ईसा नगरी में मासूम ॿारड़ी मरवा खे ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल करण वारे केस में अॻु भराई। पुलिस तरफ़ां गिरफ़्तार कयल ॿिनि अफ़गानी जवाबदारनि फैज़ू ऐं अब्दुल्ला जा फिंगर प्रिंट्स मैच थी विया। ॿिन्ही जवाबदारनि जांच दौरान पुलिस अॻियां ॾोह जो बि एतराफ़ करे वरितो। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त मरवा जे कपड़नि ऐं जवाबदार फैज़ू जे घर में रखियल बेड जा सैंपल वरिता हुआ। टेस्ट दौरान 2 सैंपल मैच थी विया। मरवा जो लाश जिन कपड़नि में वेढ़ियल हो
जवाबदार फैज़ू उहे कपड़ा पंहिंजे दुकान तां खणी आयो हो। पुलिस खे DNA रिपोर्ट जो इंतज़ारु आहे। उहा रिपोर्ट मिलण बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वेंदी। लाहौर में नारी के 1 साल खां हथियार ॾेखारे धमकियूं ॾींदड़ नौजवान पीउ सूधो गिरफ़्तार। जवाबदार सोशल मीडिया ते नारी खे ज़्यादती ऐं क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं। सूबाई वज़ीर फयाज़ुल हसन चौहान चयो आहे त नारी खे धमकियूं ॾियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद जवाबदार खे रावलपिंडी ऐं संदसि पीउ खे लाहौर मां गिरफ़्तार कयो वियो। सिंध सरकार सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख मथां SSP डॉक्टर रिज़वान जी रिपोर्ट में लॻायल संगीन इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। एडवोकेट जनरल सिंध जांच रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त IG सिंध तरफ़ां जुड़ियल जांच कमेटी खे इम्तियाज़ शेख ख़िलाफ़ सबूत न मिलिया आहिनि। अॻूणे SSP शिकारपुर डॉक्टर रिज़वान ॾोहारनि ख़िलाफ़ रिकॉर्ड मौजूदु हुअण बावजूदि कार्रवाई न कई। ॿुधणी दौरान एडवोकेट जनरल सिंध सलमान तालिबुद्दीन चयो त ॿुधायो वञे त सूबाई वज़ीर ख़िलाफ़ जांच रिपोर्ट दरख़्वास्त गुज़ार खे कीअं हथ आई। अदालत दरख़्वास्त गुज़ार के हुकूमती रिपोर्ट ते जवाब जमा कराइण जी हिदायत कंदे इम्तियाज़ शेख जी नाअहली लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी 14 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। FATF में हुकूमत की बहुत बड़ी फतह है। हुकूमत ने बहुत ज़बरदस्त किस्म का ब्रिज क्रॉस किया है और अपोजिशन ने FATF जो कि बहुत ही हसास किस्म का बिल था उसकी मुखालफत की। मुझे उम्मीद है कि 20 तारीख को अपोजिशन अपने से बड़ा कोई फैसला नहीं करेगी, ना वो कर सकती है। अगर उनके सेनेट के इलेक्शन में 64 मेंबर इस कमरे में होते हैं और उस कमरे में जाते हैं तो वो 44 हो जाते हैं। कल 38 मेंबर उनके कम थे और उनको इतना रगड़ा लगा कि जो बिल नहीं भी मंजूर होने वाले थे वो भी कल हुकूमत ने करवा दी। जो लोग ये ताना दे रहे हैं कल कानून को रोंदा गया, कोई कानून को नहीं रोंदा गया। सो मैं आपको यकीन दिलाता हूँ कि ये 22 सितंबर को भी APC की कॉन्फ्रेंस जो है वो नाकाम होगी। कल NRO को हमेशा हमेशा के लिए पाकिस्तान में दफन कर दिया गया। पार्लियामेंट के गडियल इजलास में हुकूमत की फतह थी ऐं NRO सदाई लाइ दफन थी वियो। साबित थी वियो तो हुकूमत नैब केसिस ते समझौतो न कयो ऐं अपोजिशन आॾो न झुकी। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त पार्लियामेंट जे गडियल इजलास में अपोजिशन जा 38 मेंबर्स घटि आया। अपोजिशन खे अहिड़ो रगड़ो आयो जो जेके बिल्स मंज़ूर न थियणा हुआ उहे बि मंज़ूर थी विया। काल्ह बिलावल भुट्टो ऐं शहबाज शरीफ सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई। ॿई प्रभाष हुआ। APC में बि को वॾो फ़ैसिलो न ईंदो ऐं अपोजिशन जलसनि जुलूसनि खां सवाइ ॿियो कुझु बि न करे सघंदी। आसिफ ज़रदारी जेल काटे वेंदो आहे पर नवाज़ शरीफ में जेल काटण जी हिमत नाहे। रावलपिंडी में तकरीब के खिताब दौरान शेख रशीद चयो त भारत इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में शिया सुन्नी फसाद कराइण जी साज़िश कई। कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करे उन साज़िश खे नाकाम बणायो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ ख़िलाफ़ ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट परॾेही खाते जी सेक्रेटरी ॾांहुं माणे छॾिया। परॾेही खाते खे बरतानिया में मौजूदु पाकिस्तानी हाई कमीशन ज़रिए वारंट्स जी तामील कराइण जो हुकुम। नवाज़ शरीफ ख़िलाफ़ वारंट्स इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार माणिया। अदालत परॾेही खाते खे हिदायत कई आहे त 22 सेप्टेम्बर सूधो ॿियनि तारीख़ुनि ते ॿुधणी दौरान नवाज़ शरीफ जी हाज़िरी यकीनी बणाई वञे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तोशाखाना रेफरेंस में गाॾियूं ज़ब्त न करण लाइ अदालत सां राब्तो करे वरितो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में नैब खे गाॾियूं कब्ज़े में वठण खां रोकण लाइ दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में आसिफ ज़रदारी मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त गाॾियूं ज़ब्त करण वारो फ़ैसिलो ग़ैर क़ानूनी आहे। दरख़्वास्त ते फ़ैसिलो अचण ताईं नैब खे गाॾियूं ज़ब्त करण खां रोकियो वञे। एहतसाब अदालत आसिफ ज़रदारी जी दरख़्वास्त ते नैब खां 24 सेप्टेम्बर ताईं जवाब तलब करे वरितो। बल्दिया साने जे केस ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी न थी सघियो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत फ़ैसिलो जारी करण जी नई तारीख़ 22 सेप्टेम्बर मुक़ररु करे छॾी। कराची जी सेंट्रल जेल में क़ाइमु दहशतगर्दी टोड़ अदालत धुरिन जा दलील ॿुधण बाद 2 सेप्टेम्बर ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। बल्दिया साने जे केस ते कार्रवाई 9 सालनि ताईं हली। केस में मुतहिदा अॻवान रऊफ़ सिद्दीकी, रहमान भोला, ज़ुबैर चरिया ऐं ॿियनि ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो।
11 सेप्टेम्बर 2012 ते बल्दिया फैक्ट्री के बाहि लॻण जे नतीजे में 260 खां वधीक माण्हू सड़ी फौत थी विया हुआ। फैक्ट्री मालिकनि बाहि वाक़े जो ज़िम्मेवार MQM खे करार ॾिनो हो। अढ़ाई सालन खां जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि। जवाबदार गिरफ़्तार न थियण सिंध पुलिस जी कारकर्दगी ते सवालिया निशान आहे। सुप्रीम कोर्ट उमिरबाद जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में मफ़रूर जवाबदारनि खे हफ़्ते में गिरफ़्तार करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। DIG हैदराबाद खां जांच जो रिकॉर्ड तलब। अदालत DIG हैदराबाद मथां कावड़ जो इज़हार कंदे चयो त सिंध पुलिस ॼाणी वाणी जवाबदारनि जी गिरफ़्तारी में ग़फ़लत करे रही आहे। DIG हैदराबाद चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जस्टिस मुज़ाहिर नक़वी चयो त पुलिस डायरी में ॾेखारियो त कॾहिं ऐं किथे छापा हया। DIG चयो त रिकॉर्ड मूं वटि नाहे। जस्टिस मुज़ाहिर नक़वी चयो त रिकॉर्ड छो न खणी आया आहियो, छा तव्हांखे दावत खाइण लाइ अदालत घुरायो। उमिरबाद चयो त जंहिं SHO पंहिंजी मौजूदगी में क़त्ल कराया उहो उहिदे ते बहाल थी चुको आहे। पुलिस उन SHO खे जांच में बि शामिल नाहे कयो। अदालत फ़रार ॼाणायल जवाबदारनि जे सिर जी क़ीमत मुक़ररु करण जे हवाले सां सिंध सरकार खां रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध यूनिवर्सिटी के फंड्स में 71 करोड़ रुपयनि जे मुबैना घोबिन वारे केस में कार्रवाइयूं जारी। एंटी करप्शन खाते की टीम सिंध यूनिवर्सिटी पहुंची वई। टीम तरफां यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार अमीर अली अबड़ो खां पुछा ॻाछा। फंड्स में घोबिन के हवाले से रिकॉर्ड तलब। एंटी करप्शन खाते सिंध यूनिवर्सिटी के VC सूदो 60 खां वधीक जवाबदारनि खिलाफ फंड्स में घोबिन जो केस दाख़िल कयो हो। कराची के इलाके कोरंगी में एंटी करप्शन खाते की टीम जो डायरेक्टर पार्क्स के ऑफिस से छापो। अमले में थरथरो। एंटी करप्शन खाते की टीम मुलाजमन जा बयान रिकॉर्ड कराइण बाद अहम रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। एंटी करप्शन इख्तियारनि जो चवणु आहे त डायरेक्टर पार्क्स के ऑफिस में घोबिन जूं शिकायतूं मिलण ते कार्रवाई कई। जांच बाद ज़िम्मेवार अमलदारनि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। थोड़ी भरिसां कंडी फार्म ते एंटी करप्शन खाते की टीम तरफां छापे दौरान अमलो खिसकी वियो। टीम अहम रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। इख्तियारनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ मनसूबनि में किरोड़े रुपयनि जे मुबैना घोबिन जी शिकायत मिलण बाद जांच शुरू कई वई आहे। हथ कयल रिकॉर्ड जो जाइज़ो वठण बाद ज़िम्मेवारनि खिलाफ कार्रवाई थींदी। हुकूमत कोरोना की पखेड़ रोकण लाइ SOPs ते अमल न करण तां 22 तालीमी इदारनि खे बंद करे छॾियो। NCOC जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान SOPs ते अमल दरामद न करण ते जेके तालीमी इदारा बंद कया विया उन्हनि में ख़ैबर पख़्तूनख्वा जा 14, इस्लामाबाद जो 1 ऐं आज़ाद कश्मीर जा 5 तालीमी इदारा शामिल आहिनि। हाल में 4 मुलाज़मनि खे कोरोना की तस्दीक बाद 6 महीननि बाद खुलियल गर्ल्स डिग्री कॉलेज बीहर बंद। शागिर्दियाणियूं सुबुह जो कॉलेज के तालो लॻल ॾिसी घर वापसि हली वियूं। कोठड़ी के अली बाबा डिग्री कॉलेज जा 3 उस्ताद भी कोरोना जो शिकार। कॉलेज के सील करे उस्तादनि ऐं मुलाज़मनि जी टेस्ट कई वई। तालीम खाते तरफां कॉलेज में कोरोना जा केस ज़ाहिर थियण बाद प्राइमरी स्कूल खोलण खां अॻु उस्तादनि सूदो समूरे अमले जे टेस्ट कराइण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कोशिश आहे त प्राइमरी स्कूल खोलण खां अॻु उस्तादनि ऐं अमले जी टेस्ट मुकम्मल कई वञे। वबा खां बचण लाइ SOPs ते अमल लाज़मी आहे। SOPs ते अमल न कंदड़ तालीमी इदारनि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।